कंधा बेले में कब्ज़ाखोर ज़मींदारनि खिलाफ़ कार्रवाई। अपडेट कयूं पिया कि सेवण शरीफ खां, जिते HRJDO न्यूज़ जी रिपोर्टर फैसल शहजाद मुताबिक़ दादू फॉरेस्ट जी कंधा बेले जी सरकारी ज़मीन तां बासरनि जा कब्ज़ा ख़त्म करण लाइ सेक्रेटरी फॉरेस्ट सिंध, चीफ कंजर्वेटर फॉरेस्ट एजाज अहमद निज़ामानी, ज़फ़र वसार, DFO दादू, रिज़वान अहमद मैमून जी मौजूदगी में ऑपरेशन। बेले खाते मुताबिक़ 200 एकड़ सरकारी ज़मीन ते कायल कणक जो फसल ट्रैक्टर हलाए ख़त्म कयो वियो, जॾहिं त 4 ट्यूबवेल पिणु हैवी मशीनरी सां ख़त्म कया विया। माईगोठ थाणे ते 13 ज़मींदारनि खिलाफ़ केस दाख़िल कयो वियो। सिंध हाई कोर्ट जे हुकुम तहत ऑपरेशन कयो वियो आहे। कब्ज़े खां जी ज़मीन ते पुलिस पिकटूं क़ाइमु करण लाइ SSP दादू जामशोर खे लेटर लिखियो आहे। DFO जी ब्रीफिंग। HRJDO न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।